अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाईन। सुभान अल्लाह। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बल तु'थिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा। सुभान अल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक वसल्लिम तस्लीमा। मरण मुसल्लम जन्ने मरण मुसल्लम जन्ने वाहिदतन बिस्रे मरण मुसल्लम जन्ने वाहिदतन बिस्रे मथे सगर का पड़ी का नागा निडलकन नेण सदाई तन उजागन उजारिया। कतण जी कान करी सुते साई हट। कतण जी कान करी
ऐं सुते साईं हॾ सुबुह ईंदई ओचिती जा ईद उघाड़नि गॾु जिते सर्दियूं कंदई सॾु मतां सिकी हिक सिंगार दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन इकराम, स्टेज ते तव्हांजे साम्हूं जलवा फरोज़ सैयद सादात हज़रत क़िबला साईं सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी दामत बरकातुहुल आलिया ऐं गॾोगॾु उलमाए किराम हुफ़ाज़ इज़ाम मुंहिंजे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो ॻोठ जा मुअज़्ज़िज़ीन इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ीन तव्हां असांखे लख लख मुबारकूं जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे मथां मेहरबानी फरमाए हिन दुनिया वारी ज़िंदगीअ मां अॼु कुझु घड़ियूं अहिड़ियूं अल्लाह जी ज़ात नसीब फरमायूं आहिनि जेके तव्हां ऐं असांजे लाइ क़बर ऐं क़यामत जे वॾे तोहफ़े जो ज़रियो बणिजी रहियो आहे। प्यारा दोस्तो, अॼु जो ही प्रोग्राम ॻोठ राहबशाह जे अंदरि हाजी मोहम्मद सोलंगी पंहिंजे घरवारीअ जे ईसाले सवाब जे नियत सां ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाई आहे। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदरि मुनासिब ॻाल्हियूं कंदासीं जंहिंमें तव्हां असांजे दिलि में एहसास निदामत पैदा थिए, ज़िंदगीअ जो क़द्र पैदा थिए ऐं आख़िरत जो फ़िक्र पैदा थिए। छो त अॼु जे जलसे जो उन्वान रखियो वियो आहे फ़िक्र आख़िरत। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जॾहिं पंहिंजे बानड़नि ते राज़ी थींदो आहे उन्हनि खे मुंहिंजो बेनियाज़ रब पंहिंजे महबूब जे दुरूद वारियूं महफ़िलूं नसीब फरमाईंदो आहे। आशिक़नि ऐं उशाक़नि वटि सच इहो आहे त अल्लाह ताला पंहिंजे बानड़नि ते नाराज़ थींदो ई कोन्हे। अगर बेनियाज़ रब तव्हां असां मां कंहिं ते नाराज़ हुजे त उहो बानो दुनिया में हली चली कीअं थो सघे। जेकॾहिं चोर जे मथां हद जो ऐसे छो नाराज़ हूंदो आहे त उन चोर जी ज़िंदगी अजीरण बणिजी वेंदी आहे। ॻोठ वारे कंहिं ग़रीब जे मथां जेकॾहिं ॻोठ जो चङो वॾो नाराज़ हूंदो आहे त उन ॻोठ वारे जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो साह बि सुख जो कोन हूंदो आहे। तव्हां असां ॾिसूं त तव्हां असांखे अल्लाह जी ज़ात केॾी न सुहिणी सूरत ॾिनी आहे। जन ते नाराज़ हूंदो आहे उन्हनि खे सुहिणी सूरत कीअं ॾींदो। केॾी न सिहत अल्लाह जी ज़ात अता फरमाई आहे, कीअं न अल्लाह जी ज़ात इज़त अता फरमाई आहे, कीअं न अल्लाह जी ज़ात औलाद जहिड़ी नेमत अता फरमाई आहे, कीअं न मुंहिंजे बेनियाज़ रब दुनिया जूं हर उहे ख़ुशियूं ऐं सहूलतूं मुंहिंजे बेनियाज़ रब अता फरमायूं आहिनि।
अदा जंहिंते केरु नाराज़ हूंदो आहे उन जे मथां एतिरी नवाज़श कान हूंदी आहे। जंहिंजे मथां नाराज़ को हूंदो आहे उन जे मथां त दमर हूंदो आहे। मुंहिंजो अल्लाह दमिरियल न आहे, मुंहिंजो अल्लाह कुर्बदार आहे, मुंहिंजो अल्लाह कुर्ब करे रहियो आहे। बस मुंहिंजो अल्लाह रगी तो सां गुनहगारनि खे पंहिंजे रहमत जे ज़रिए आवाज़ ॾियारे सॾाए रहियो आहे। ऐं मुंहिंजा बाना तूं भुलिजी छो पियो आहीं? तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो आहियां। ये सॼी काइनात मां अल्लाह तुंहिंजे लाइ बणाई आहे। ऐं मुंहिंजा बाना तूं हिन काइनात जे नंढड़ियुनि रंगीननि में पाण खे भटकाए छो छॾियो अथई? मां ख़ुदा त तुंहिंजे लाइ अलाए छा छा तयारु करे छॾियो आहे। मुंहिंजो अल्लाह फरमाए थो, ऐं मुंहिंजा बाना तूं नंढड़ो सौदो कर, तूं मां अल्लाह जो थी पओ, मां ख़ुदा पंहिंजी ख़ुदाई तुंहिंजे ख़िदमत में लॻाए छॾी। नंढड़ो सौदो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, कॾहिं बि इहो तसव्वुर न कजां असां तव्हांखे थोरो कारोबार में नुक़सानु पवंदो आहे, यकदम दिल में ख़्यालु ईंदो आहे रब दमिरजी पियो आहे। अगरि थोरी बुखार या का तकलीफ़ ईंदी आहे, फलाणे ते अल्लाह दमिरियो आहे। का मुश्किल घड़ी ईंदी आहे, फलाणे ते अल्लाह जो अज़ाब न। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हरगिज़ न सोच इहा न रख त अल्लाह जे दमर जी इहा निशानी आहे। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे ख़िदमत में अर्ज़ कयो वियो, दिलबर अली इंसान खे ख़बर कीअं पवे त जेका मुश्किल मुंहिंजे मथां आई आहे, औलाद जे खसजण जे सूरत में आई आहे, या दौलत जे खसजण जे सूरत में आई आहे, बीमारी अचण जे सूरत में आई आहे, या परेशानी अचण जे सूरत में आई आहे। असांखे कीअं ख़बर पवे त इहा परेशानी, इहा मुश्किलात, इहा जेका तकलीफ़ ज़िंदगीअ जो हिस्सो गुज़री रहियो आहे, इहो अल्लाह जो अज़ाब आहे या अल्लाह जे तरफ़ां खां आज़माइश आहे। हसनैन करीमैन जे बाबे सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम ॾाढो सुहिणो जवाब ॾेई सालिकनि खे समझायो, ऐं अल्लाह जा बाना जॾहिं बि तुंहिंजे मथां का तकलीफ़ अची वञे, उहा बीमारीअ जे सूरत में हुजे, घर जे मामलात जे सूरत में हुजे, औलाद जे सूरत में हुजे, दुनियादारीअ जे सूरत में हुजे, सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा फरमायो, तोखे कंहिंखां पुछण जी ज़रूरत नाहे। तूं पंहिंजे दिल ॾे ख़्याल कर, तूं पंहिंजे दिल ॾे तवज्जह कर। अगर इन मुश्किल घड़ीअ में तुंहिंजी दिल पंहिंजे करीम रब जे दरबार में सजड़ा करे रही आहे, अल्लाह जे ज़ात खे पुकारे रही आहे, अल्लाह जो ज़िक्र करे रही आहे, त यकीन समझजा त इहा तुंहिंजे लाइ मुसीबत ऐं मुश्किल नाहे, मगर इहा तुंहिंजे दर्जात जे बुलंदीअ जो सबब बणिजी रही आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सुहिणे लतीफ़ सरकार फरमायो, छाला वञी छो, छाला वञी छो, अदा तूं त ॿेली थी थो ॿियनि जो, वठिजो गजक करीम रब जी, जग जो वाली जो, सुखियो हूंदो सोच जो इश्क अल्लाह सां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे जेको दिल जो आईनो आहे, हिकिड़ो दुनिया जो
दुनिया जो आईनो जेके दर्शनी चवंदा आहियो न पंहिंजे चेहरे के ॾिसण जे लाइ उन दर्शनीअ में निहारणो पवंदो आहे त मुंहिंजे चेहरे जी पोज़ीशन छा आहे, मुंहिंजे मुंहं ते दाग धका त न आहिनि। हिन चेहरे जी सफ़ाईअ जे लाइ, हिन चेहरे जी हक़ीक़त जे लाइ दुनिया जे आईने के ॾिसणो पवंदो आहे। पर मुंहिंजा दोस्त खुदा ऐं मुस्तफ़ा जे प्यार ऐं मुहबत खे ॾिसण जे लाइ हिन दिल वारे आईने ते निगाह करणी पवंदी आहे। जॾहिं हिन दिल वारे आईने ते निगाह कंदे त तोखे ही चेहरो नज़र कोन ईंदो, मगर तोखे हक़ीक़ी चेहरो नज़र ईंदो। छो त हीअ जेका दिल इंसान जी आहे इहा मुंहिंजे अल्लाह जे महबूब जे प्यारनि जे लाइ इहो अल्लाह मस्कन बनाए छॾियो आहे। खुदा काथे रहंदो आहे ऐं मुस्लमान सोच अल्लाह काथे रहंदो आहे। जे सोची थो त मके में रहंदो आहे त ॾाढो भुलियल आहे। जे सोची थो त खुदा मदीने में रहंदो आहे त भुलियल आहे। जे समझी थो त मस्जिद में रहंदो आहे त भुलियल आहे। जेकॾहिं खुदा मके में थो रहे, मदीने में ऐं मस्जिद में थो रहे त पोइ जेके झंगलनि में झरनि में वेठा आहिनि छा खुदा उन्हनि वटि मौजूदु न आहे छा? ऐं मुंहिंजा दोस्त, मुंहिंजो बेनियाज़ रब, मुंहिंजो बेनियाज़ रब न सत ज़मीनूं उनखे समाइन, न सत आसमान उनखे समाए सघनि था। मुंहिंजे अल्लाह जे कुदरत वारे जलवनि खे अगरि का समाइण वारी ताक़त आहे त उहा तुंहिंजी दिल आहे, उहा तुंहिंजी दिल आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब ॾे क़ुरान करीम ॾे निहार। अगरि हिन दिल खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तो संभाले रखियो त कोई फिक्र न कर, हीअ दुनिया बि तुंहिंजे लाइ जन्नत आहे, त क़ब्र बि तुंहिंजे लाइ जन्नत आहे, त हशर में बि तोखे जन्नत ई इंशाअल्लाह। मुआमिलो सॼो हिन दिल जो आहे, मुआमिलो सॼो हिन दिल जो आहे। सोहणे अली मुर्तज़ा शेर खुदा फरमायो पंहिंजे दिल ॾे ख़याल कर। अगरि तुंहिंजे दिल मां दुख सुख में अल्लाह जी रज़ा जो आवाज़ अची रहियो आहे, अल्लाह जे कुर्ब जो आवाज़ अची रहियो आहे त यकीन समझजा त इहा जेका मुश्किल घड़ी आई आहे इहा तोखे कमज़ोर करण कान आई आहे, पर तुंहिंजे दर्जात खे बुलंद करण जे लाइ आई आहे। याद रखी छॾिजा हर तस्वीर जा ॿ रुख हूंदा आहिनि। असां हमेशा वन साइड रहंदा आहियूं, हिकिड़े रुख खे ॾिसंदा आहियूं। असांजे तस्वीर जो ॿियो रुख निहार। अगरि अल्लाह तोखे बंगलो ॾिनो आहे अल्हम्दुलिल्लाह, गाॾी ॾिनी आहे अल्हम्दुलिल्लाह, MPA MLA बनायो आहे अल्हम्दुलिल्लाह, ॻोठ जो चङो बनायो आहे अल्हम्दुलिल्लाह, हज़ारे एकड़नि जो मालिक बनायो आहे अल्हम्दुलिल्लाह। सॼी दुनिया चवंदी त फलाणो हेॾी इज़त वारो आहे, मगर मुंहिंजो शेर खुदा फरमाईंदो आहे, मुंहिंजो सुहिणो शेर खुदा फरमाईंदो आहे, हसनैन करीमैन जो बाबो फरमाईंदो आहे, सुहिणो हसनैन करीमैन जो बाबो फरमाईंदो आहे, दुनिया जे चवण ते न लॻजा, दुनिया जे इन लोली पाप ते भुलिजी न पइजा, दुनिया ने ख्याल न कजा, हिन दिल दे ख्याल करे दिल खां जवाब वठजा। अगर इहा दुनिया जी बंगलो जायूं ज़मीन इज्जत MPA MLA खुदा जे ज़िक्र खां अगर तोखे परे करे छॾियो थई, पक समझजा त इहा तुंहिंजे तनज़ुलीअ जी निशानियां, कामयाबीअ जी निशानी नाहे। पर जे दुनिया दौलत हूंदे तुंहिंजे दिल में खुदा ऐं मुस्तफ़ा जो प्यार आ त पक समझजा त मां उन्हनि खुश नसीबनि मां हिकु आहियां जंहिंखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो क़ुर्ब हमेशा हासिल हूंदो आहे। अल्लाह जो क़ुरान
ऐ मुझा दोस्त अल्लाह जो कुरान बुध खुदा जे कुरान में काई शे बुझी कोने का अल्लाह जे ज़ात कुरान करीम में फरमायो यौम ला यंफउ मालून वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। आखिरत जो फिक्र कर यार, आखिरत जो फिक्र कर मुझा यार। एक दुनिया जी जिंदगी, एक दुनिया जी जिंदगी आरजिया जेको बिन दुनिया में आयो आ किराएदार आ। भले तू असा चऊं त मुझो फलाणो बंगलो पंहिंजो आ फलाणो पंहिंजो आ कुछ भी तुझो मुझो कोन्हे यार। हर इंसान हिते किराएदार आ। गरीब आ तॾहिं बि किराएदार आ, अमीर आ तॾहिं बि किराएदार आ। किराएदार छाके चइबो आ त जेतिरो वक़्तु रहंदो आ उहो किरायो अदा कंदो आ, जॾहिं हलियो वेंदो आ त हलियो वेंदो आ। ऐं मुंहिंजा दोस्त जेतिरो वक़्तु बंगलो ठाहियोसीं उनखे मुज़यन करण जे लाइ, उनखे सींगारण जे लाइ कॾहिं रंग करायासीं, कॾहिं एसियूं लॻारायोसीं, कॾहिं कालीन विछरायासीं, इहो ई किरायो अदा करे रहिया आहियूं। जॾहिं यार जो पैगाम आयो हज़रत इज़राइल जो उथी दिल पर टाइम भरजी आयो आ, इहो सभु कुझु किथे छॾे हलिया वियासीं। जेसिताईं रहियासीं किरायो अदा कयोसीं, निकितासीं त वञी असुलु पंहिंजे घर में पहुतासीं। असुलु घर ई नाहे, असुलु घर उहो आ जंहिंमें हमेशह रहणो आ। हिते त कोई हमेशह रहण वारो नाहे। त सियाणो थी, सुजाग थी, होशियार थी। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अक़लमंद माण्हू हमेशह पंहिंजे मुस्तक़िल घर खे चवंदो आहे मुंहिंजो अबाणो ॻोठ फलाणो आहे, उते मुंहिंजो बंगलो भलो हुजे छो त मुंहिंजो बुनियाद उते आहे। सुहिणी सोच आहे। ईअं अक़लमंद माण्हू इहो बि सोचींदो आहे त मुंहिंजो असली घर क़बर आहे, छो न मां पंहिंजी क़बर खे भलो कयां। छो त मिट छॾे वेंदा, माइट छॾे वेंदा, दोस्त छॾे वेंदा, पर जे सीने में निस्बत मुस्तफ़ा मौजूद आहे त मुंहिंजो मदीने जो तार उते जेतिरी हक लाईंदो आहे। अज़ीज़ाने मन कुरान करीम जी आयत तिलावत कयूं। अल्लाह जे ज़ात फरमायो याद रखो दुनिया दौलत जो हुजण का बदनसीबी ना है, खुश नसीबी है। ये समझो त खीर सुहणो आहे, जेकॾहिं खीर में खंड पइजी वञे, मिश्री पइजी वञे, नंढड़ो खोटो पइजी वञे, वरी काढ़े फ्रीज़र में थधो करे पीउ त आला खां आला है। जंहिं मुस्लमान खे अल्लाह दुनिया नसीब करे, दौलत नसीब करे, इज्जत नसीब करे, गाड़ियों दे, बंगला दे, इहा खुश नसीबी आहे, बदनसीबी न आहे। सवाल सिर्फ एतिरो आहे जेको सादन लफ़्ज़नि में चवां, ख़ुदा करे तव्हां सां सम्झी वञो त मुंहिंजा दोस्त जंहिंखे जेतिरो ॾिबो आहे उनखां पुछा बि एतिरी थींदी आहे। जंहिंखे जेतिरो ॾिनो वेंदो आहे उनखां पुछा बि ओतिरी थींदी आहे। अगरि तव्हां असांजा ॿ पुट आहिनि, हिकिड़े पुट खे लख रुपया ॾेई कराचीअ था मोकिलियूं, हिकिड़े पुट खे 20,000 रुपया ॾेई हैदराबाद था मोकिलियूं, शाम जो ॿिन्ही खे मोटी त अब्बे वटि अचिणो आहे त अब्बे जी ज़िमेवारी आहे। 20,000 वारे खां बि हिसाब पुछंदो, लख रुपए वारे खां बि हिसाब पुछंदो, 20 वारो 1000 वारो हिसाब आसान ॾींदो। बाबा हेतिरो किरायो थियो, बसि मिड़ई थोरो नंगर पकड़ करे ॿ वॻा कपिड़नि जा वठी अची वियो हा, जल्द में फारग थी वेंदो। लख रुपए वारे खे थोरो तफ़सील वधीक ॾियणो पवंदो, चिठो थोरो वधीक लिखणो पवंदो, लेकिन हिसाब ॾियणो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त हिसाब जीअं हिते ॾियणो आहे, ईअं हिसाब उते बि ॾियणो आहे। जेके आशिक़ ऐं दीवाना हूंदा, जेॾी महिल न बचे अचे चयो बाबा साईं तो जेको न लख रुपया ॾिनो उन मां देरि न कई, रस्ते में ॾिठमि हिकिड़ा ग़रीब मिस्कीन वेठा हुया, ॾाढा ॾुखिया वेठा हुया, 5,000 रब जी रज़ा जे लाइ उन्हनि खे ॾेई छॾियमि। अॻिते वयुसि, हिकिड़ी मस्जिद वेचारी ॾाढी ईअं गुरबत ग़रीबी हाल में हुई, ॾाढी ज़बून हाल में हुई। दिलि चयो त बाबा पैसा ॾिना आहिनि, हे मस्जिद खे ॾेई थो छॾियां, उन मस्जिद खे ठारायमि। जॾहिं नेक अब्बे वटि नेक बच्चो पहुचंदो त अब्बो मुर्गी चवंदो पुट लख मुबारकूं तोखे, तूं बिल्कुलु मुंहिंजो
मुझो सालिह बचड़ो है तो लख जो जायज इस्तेमाल कयो अचे ही 5 लख ॿिया वठो हाणे तू मुझे एतमाद वारो ये थींदो या न थींदो ऐं मुंहिंजा दोस्त जीअं दुनिया जे अंदर चेकिंग बैलेंस जो सिस्टम मौजूद हर वॾो पंहिंजे नंढे जे मथां चेकिंग बैलेंस रखंदो इहे मुझे अल्लाह जो भी कायनात जे मथां चेकिंग बैलेंस जो निज़ाम मौजूद आहे। याद रख मुझे दोस्त मुझे बेनियाज रब पंहिंजे सोने कुरान करीम में फरमायो यऊम ला फरमालू वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। अल्लाह जे ज़ात फरमायो जदे क़यामत जो ॾींहुं थींदो कहिड़ो ॾींहुं क़यामत जो जवाब दे मुंहिंजा मां भाउ मुस्लमान कहिड़ो ॾींहुं जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो सिज नेज़े जे बराबर हूंदो ज़मीन टामे जी थी वेंदी नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो मुझे बेनियाज़ रब फरमायो दुनिया में तोखे केतिरो भी औलाद हुजे कुरान करीम गवाही ॾेई रहियो आहे क़यामत जे ॾींहुं तुझे कम में को न ईंदो। दुनिया जे अंदर तुझी केतिरी भी दौलत पई हुजे मुझे बेनियाज़ रब फरमायो उहा दुनिया जी दौलत क़यामत जे ॾींहुं भी तुझे कम कान ईंदी इल्ला इल्ला इन इल्ला में वॾो राज़ रखियल आस्ते आस्ते करे समझाया ते न इल्ला में केॾो राज़ ला इलाहा इल्लल्लाह इन इल्ला जे राज़ दे गौर कर ला इलाहा अल्लाह का सिवा कोई इबादत जे लायक ना है ला इलाहा कोई मअबूद ना है कोई इबादत जे लायक ना है नफी थी वई अॻियां इल्ला हा आगे जरूर केरा अल्लाह कुरान करीम ॿुधायो यौम ला यनफउ मालू वला बनून क़यामत जे दिहाड़े न तोखे औलाद कमी दो न तुझी दौलत कमी दी इल्ला हा कमी दी कहिड़ी सूरत में मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम जेकॾहिं दुनिया जे अंदर तो हिन दिल के सलामत रखियो हूंदो हिन दिल में खुदा जो खौफ रखियो हूंदो हिन दिल में बचड़न जे लाइ मोहब्बत महबूब जी अचे मोहब्बत महबूब जी सां पंहिंजे बचड़न खे दिली तौर ते नवाज़ियो हूंदो पंहिंजे औलाद खे खुदा ऐं मुस्तफ़ा जो प्यार ॿुधायो हूंदो त मुंहिंजो रब थो फरमाए हा हा क़यामत जे दिहाड़े दुनिया ऐं बचड़ा बि उन्हनि खे कम ईंदा जन जी दिल मां अल्लाह जे दरबार में सलामतीअ सां पहुती हूंदी। मामलो सॼो दिल जो थे मुंहिंजे यार सॼो मामलो दिल जो थे इन दिल खे नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार में हलो इहो ई सबब आहे जो आशिकन ऐं ओशाकन वटि सॼो मामलो इन दिल ते रखियो वियो आहे अगर खुदा जी रज़ा चाही तो त कहीं बाने जी दिल राज़ी कर त यार राज़ी थी सॼो मामलो दिल जो थी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बेशक नमाज़ूं बेशक रोज़ा बेशक इबादतूं बेशक हज इहे सभई सुहिणा अमल आहिनि पर अञा की ॿियो फ़हम जैसा पसी पिरीअ खे उहो ॿियो फ़हम कहिड़ो आहे जेकॾहिं कहराईअ से आशिकन ऐं मुशाकिन ॾे नज़र कंदे त उन आशिकन राज़ खोलियो आहे तंहिं जेको ॿियो फ़हम आहे उहो आहे इंसान ज़ात जे दिल खे राज़ी रखणु अल्लाह जे कुर्ब जो आसान में आसान ज़रियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मोहब्बत जो आसान
आसान में आसान ज़रियो मुझा दोस्त कहड़ो आ अल्लाह जे मखलूक सां प्यार कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत सां प्यार कर उन जे दर्द के पंहिंजो दर्द महसूस कर उन जे तकलीफ के पंहिंजी तकलीफ महसूस कर मुझो अल्लाह तो फरमाए ऐ मुझे मखलूक जे दर्द के पंहिंजो दर्द समझण वारा मां रब तो के कदे भी तनहा कोन छॾींदुसि। सुभान अल्लाह। मुझो मदीने जो मीर फरमाए तो ऐ मुझे उम्मत सां प्यार करण वारा ओ मुझे उम्मत जे दर्द के महसूस करण वारा ओ मुझे उम्मत जी इज्जत करण वारा तो मुझे उम्मत जी इज्जत कया तो मुझे उम्मत जो दर्द महसूस कयो।